ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रही आहियूं। मियां साहब जिथे हथियार बंदन जी फायरिंग बिन औरतुनि समेत 3 ॼणा मारिजी विया। ॻोठ दरिया ख़ान भयो में भया मारफाणी तकरार तां फायरिंग कई वई आहे। 20 वरियनि जो नौरत पुट दोस्त मोहम्मद उर्फ मोहम्मद हसन भयो क़तल थी वियो। मुस्मात ग़ुलाम फातिमा भयो ऐं मुस्मात नाना ख़ातून भयो मारिजी वलनि में शामिल आहिनि। इतला ते जानवा थाणे समेत शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए सुल्तान कोट ऐं शिकारपुर अस्पताल मुंतकिल करे रही आहे। अहम ख़बर असां शेयर कई पिया। मियां साहब में हथियार बंदन जी फायरिंग जंहिंमें ॿिनि औरतुनि समेत 3 ॼणा मारिजी विया। ॻोठ दरिया ख़ान भयो में भया मारफाणी तकरार तां फायरिंग कई वई। 20 वरियनि जो नौरत पुट दोस्त मोहम्मद उर्फ मोहम्मद हसन भयो क़तल थी वियो। मुस्मात ग़ुलाम फातिमा भयो ऐं मुस्मात नाना ख़ातून भयो मारिजी वलनि में शामिल आहिनि। इतला ते जानवा थाणे समेत शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए सुल्तान कोट ऐं शिकारपुर अस्पताल मुंतकिल करे रही आहे। एक भेरो भी अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। मियां साहब जिथे हथियार बंदन जी फायरिंग बिन औरतुनि समेत 3 ॼणा मारिजी विया। ॻोठ दरिया ख़ान भयो में भया मारफाणी तकरार तां फायरिंग कई वई। 20 वरियनि जो नौरत पुट दोस्त मोहम्मद उर्फ मोहम्मद हसन भयो क़तल थी वियो। मुस्मात ग़ुलाम फातिमा भयो ऐं मुस्मात नाना ख़ातून भयो मारिजी वलनि में शामिल आहिनि। इतला ते जहानवा थाणे समेत शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई आहे।